लॉकडाउन लगो पे धंधो को आहे कोन पर वरी कोशिश करूं था मन को पेंट जा पैसा निकरी पन। बाबा बाबा मूंखे फ्रूट वठी ॾे, डॉक्टर चयो बोतल लगा हिकिड़ी, ॿियो केला वेला वठी ॾे त आऊं खां। पैसा आहिनि कोन, लॉकडाउन लॻो पियो, मज़ूरी हींअर किथे, केला थो वठी बोतल लॻाई ई 40 रुपया ख़र्च थी वियो हिन ते। घणी ठीकु थी वञे, हला चङी कंदो, हला चङी कंदो, ठीकु थी वञे। अबा तूं पढ़ी वियो? हा अबा वठी दे पेन ऐं कापी, स्कूल खुलण वारा आहिनि। बेली हींअर पैसो त आहे कोन, लॉकडाउन लॻो पियो, धंधो न मज़ूरी न दाड़ी, घरे वेठा आहियूं, आहे कोन पैसो, पैसो थियो त पोइ वठी ॾींदासीं। त असीं इन किताबनि ते कमु हली वेंदो न कमु। कोरोना की वैक्सीन है, कोरोना ही कोई कोना अच्छा नहीं था। सामान जा दुकान खुली विया, अञा 200 रुपया खुटंदा। माई जा हिते रखियल हूंदा, मायूं सदाईं कंदियूं लिकाए रखंदियूं रलीअ में। 100 रुपया खुटंदा, हितां हथु करियूं हिते किथे हूंदा। अरे ही पिया आहिनि, हाणे पूरा थी विया, हाणे पूरा थी विया, हाणे शइ पाण वरी मिली वेंदी। मिले केड़ी वठोटा लगी पई देख देख पुलिस मानू रश लगी तो डाडो खुश लगो बे आई छा भला हथ में जा गयो है ई बेली मस्त मस्त दवा मिली है मुखे दवा न मिले दवा आई केड़ी मुखे बुधा तो सही आई जा दवा बेली तू समझी दो अरे ही काका ही छो वरतो है बेली छा करियो गम भुलायूं छा करियो बेरोजगार महंगाई लगी पे यार लॉकडाउन लगो पे लॉकडाउन में मानन के खाण ला कोन तो मिले मानन जा बच्चा भूख पिया मरन उनन के मानी कोन थी मिले ए काका तू जो सजो दी मजदूरी करी ए तू वरी यो जो शराब जी तो पौड़ी वरती है ये जो तू वठी जे बच्चन जे जो अटो वठी दी वो जो बेचारा लंगा की कटिन बेली छा करियो हां ई आदत थी वई पीणी तो पई दी मिले 3 महीना था रुली वाली हली हली बाबा 2000 रुपया थी वई अज लाइन में बाबा धिक धिका पुलिस पो बी पुलिस बाबा एड़ी वठुई लाइन में भी मस्त 3 कलाक खोटी थे सरे पुलिस वाला ने उते छा पैसा वरता थे या वही उते बिठा हुआ चयो बे ड्यूटी है वाला केड़ी ड्यूटी है तू समझो आऊं तो समझा तो हो जाहिर है वो बेचारा माल ते धमाल है कदे तो उनन जी हिफाजत कन पर काका ही न पी ही जे तू जेको 300 रुपए जी वठी आयो इयो जे अटो वठी जे पंजे बच्चन के खाराइन खुशी कोन दियन काका तू काठन जी भरी तो घणे में विकी काठन जी भरी 150 में हीर अटो वटो इमदाद जाम मिली बेनजीर वाला पैसा मिलिया बिया वो जेके डीसी वाला दिना
ऐं ॿी इमदाद बि ते जमायतूं ॿियूं जाम वरिती पाण हर कंहिं लाइन में हूंदा हुआसीं जाम कमु अहिड़ो थी वियो काका हीअ रुगो खोट रुगो हिल बोतल जी हुई काका खुदा के मन ही तूं संभाले रखी त वरी इमदाद जॾहिं बंदि थी विया त पोइ वरी तूं बचनि जो सामान वठी आया पहली हिकिड़ी बोतल ही ज़रूरी अॻे मुंहिंजी आऊं आदी आहियां यको हींअर 3 महीना थिया रुली वियासीं पिनी वियासीं पिने ॿी हर शइ मिली वई पर हीअ शइ मिले ई न काका कुझु अॼु धक बस कमु थियो मिली भली काका इहा जो न वठी आ त तूं सुठो तुंहिंजी मर्ज़ी काका काका सिलू वरी पहली मजबूरी आहे आऊं आदत है न बीमारी उहा आहे पहली हिकिड़ी वरिती काका ही पियो था त पोइ पीअण खां पोइ अव्हांखे सुर्त हुजे कोन पोइ उते रोडनि ते पिया आहियो गटरनि में पिया आहियो पंहिंजो घर जो ख़र्च बि करियो गटर बि पंहिंजे शहर जा आहिनि केरु थो ॾिसे त काका हो तुंहिंजी मर्ज़ी छिके रखो छिके रखो काका छिके रखो